बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम स्पोर्ट्स बॉक्स सां गॾु मां तव्हांजो मेज़बान जमशेद अहमद। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ICC वर्ल्ड कप जे हवाले सां, जेको हिन वक़्तु भारत में जारी आहे, जिते अॼु न्यूज़ीलैंड ऐं नीदरलैंड जे विच में मैच खेॾी पई वञे। उनमें कुझु मैचूं पहिरियां थी चुकियूं आहिनि, जंहिंमें पाकिस्तान पंहिंजी पहिरीं मैच नीदरलैंड ख़िलाफ़ु खेॾी हुई। पाकिस्तान जी बैटिंग त एतिरी ख़ासि न रही, पर पाकिस्तान पंहिंजी बॉलिंग ज़रिए उहा मैच खणण में कामयाबु थियो। गुज़िरियल ॾियारे भारत ऐं ऑस्ट्रेलिया जे विच में तमामु शानदार मैच थी, उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन खां अलावा न्यूज़ीलैंड जेका पहिरीं मैच में इंग्लैंड खे शिकस्त ॾिनी, तमामु शानदार, तमामु आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस ॾिनी वई उन्हनि जे टॉप ऑर्डर तरफ़ां। उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं ओवरऑल वर्ल्ड कप में पाकिस्तान जी छा पोज़ीशन आहे, पाकिस्तान हिन वर्ल्ड कप में केसि ताईं वञी सघे थो, पाण इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं प्रोग्राम जे ॿिए हिसे में ॾिसण न विसारिजो, असां ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध प्रीमियर लीग जे हवाले सां। सिंध प्रीमियर लीग जिते नालो त सिंध जो यूज़ कयो वियो आहे, पर सिंध जा जेके रांदीगर आहिनि उहे नज़रअंदाज़ कया विया आहिनि। उन जे हवाले सां हिकिड़ो ख़ुशूसी पाण हिन प्रोग्राम जे ॿिए हिसे में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर पहिरें हिसे में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन ते ॻाल्हि ॿोल करण लाइ वर्ल्ड कप ते ॻाल्हि ॿोल करण लाइ असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे परवेज़ चांडियो साहब ऐं मज़हर एवान साहब। सर, आप दोनों का बहुत शुक्रिया प्रोग्राम में वक्त देने के लिए। सर, परवेज़ साहब, कीअं था ॾिसो वर्ल्ड कप हिन वक़्तु जारी आहे, पाकिस्तान पंहिंजी पहिरीं मैच खटे चुको आहे। बैटिंग पाकिस्तान जी उन हिसाब सां नथी सघे जिते ॿियूं टीमूं जेके आहिनि उहे 400 स्कोर बि कनि थियूं, पर पाकिस्तान जीअं तीअं करे ऐं 270 280 ताईं पहुची वियो ऐं पाकिस्तान जी जेका बॉलिंग आहे उन पाकिस्तान खे बचाए वरितो। अच्छा, हिकिड़ो त मां शुरूआति इन तां कंदुसि त ॾिसो, क्रिकेट पंहिंजो प्लान कोन छॾंदी आहे ऐं क्रिकेट पंहिंजो प्लान पूरो कयो आहे। गेम ऑफ क्रिकेट जेका आहे उहा फ़क़ति गेम न आहे। तव्हां जॾहिं आख़िरी जेको वर्ल्ड कप हो, जेको फाइनल में जेको जंहिं तरह सां हिकिड़ी नाइंसाफ़ी थी हुई, उनजो बहितरीनु नमूने सां कुदरत फितरत में बि उन शइ जो बदिलो वरितो आहे, न्यूज़ीलैंड बदिलो वरितो आहे। त 9 विकेटुनि तां जेको आहे न मैच खटणु जेको आहे न, इहो सबक़ु आहे त क्रिकेट जेका आहे न, क्रिकेट जेंटलमैन गेम, क्रिकेट इज़ अ फेयर गेम। ऐं क्रिकेट में जॾहिं तव्हां बदमाशियूं कंदा त पोइ तव्हां नतीजा भुगतंदो, जीअं तव्हां इंग्लैंड जेको आहे नतीजो ॾिठो। रहियो सुवाल, ॾिसो कल्होकी त वरी मैच ते ईंदुसि त ॾिसो कहिड़ी ज़बरदस्त क़िस्म जो कंडीशन जो इस्तेमालु कयो इंडिया। हाणे यादि रखिजो त इंडिया जा जेके मैचिस थींदा न, उनमें तव्हांखे लो स्कोर मैच मिलंदा। ऐं उहो मतिलबु की स्पेशली जेका U20 में आहिनि या ऑस्ट्रेलियन टीम, ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलैंड, अफ्रीका जी टीम जे ख़िलाफ़ु अहिड़े क़िस्म जा तव्हांखे पिचिस मिलंदा जिते उहो भरपूर तरह जो फ़ाइदो वठंदा। रहियो सुवाल पाकिस्तान जो, पाकिस्तान जेको आहे सो इहा नई ॻाल्हि कान्हे। पाकिस्तान जी बैटिंग लाइन हर कंहिं वक़्तु बि धोखो ॾेई सघे थी, अनप्रिडिक्टेबल आहे। सो अगेन के पाकिस्तान वञण जे नाते मुंहिंजी ख़्वाहिश आहे त एटलीस्ट पाकिस्तान जेका सेमीफाइनल में पंहिंजी बर्थ कंफर्म करे ऐं अॻिते प्रोसीड करे। सर, कैसे देख रहे हैं आप अभी तक जितने भी मैचेस हुए हैं वर्ल्ड कप में, ओवरऑल आपने अभी तक वर्ल्ड कप को कैसा देखा? हाई स्कोरिंग मैचेस थे, लेकिन कल जो भारत का मैच था वो थोड़ा लो स्कोरिंग मैच रहा। देखें, अभी तक जो है ना जो मैचेस हुए हैं उसमें टोटल फ्लैट पिचें बनाई गई हैं। दरअसल वनडे और T20 के अंदर जो है ना खूबसूरती यही है कि बैट्समैन जो है वो ज़्यादा से ज़्यादा चौके छक्के मारे, और जितने भी प्लेयर्स आए और जितने भी लोग आए होते हैं स्टेडियम में और टीवी पे देखने वाले लोग होते हैं, वो यही चाहते हैं कि जो है एंटरटेनमेंट जो है ना क्रिकेट मिले। और मैं समझता हूँ कि पिचेस जो हैं वो टोटल जो है अपना बॉलर्स के लिए तो इसके अंदर कुछ भी नहीं है, मगर बैट्समैन के लिए है। मगर कल की पिच को देखते हुए जिस तरीके से जो है ना पिच थी का बिहेव था, उसमें आप देख रहे हैं कि इंडिया की टीम जो है वो ऑस्ट्रेलिया की टीम जो है वो इतने रन नहीं कर सकी। इंडिया ने बहुत अच्छी बॉलिंग की और इंडिया की बॉलिंग जो है, उनके बॉलर अच्छे बॉलर हैं तो उन्होंने अच्छी बॉलिंग की। उसके बाद जब आप देख लें कि जब जो है ना ऑस्ट्रेलिया ने जब बॉलिंग करनी स्टार्ट की तो तीन खिलाड़ियों ने जब आउट कर दिया, तो उसके बाद जो है वो विराट कोहली ने जिस तरीके से आके बैटिंग की है, मैं समझता हूँ कि विराट कोहली इस वक्त जो है दुनिया का नंबर 1 बैट्समैन तो है ही है। इसके अलावा जो है वो पूरी टीम को लेके चलने वाला लड़का है। तो उसने जिस तरीके से बैटिंग की है वो नो डाउट जो है ना उसने बता दिया कि मैं बहुत बड़ा प्लेयर हूँ। और आप देख रहे हैं कि जो है ना इस मैच के अंदर आप ये देख रहे हैं कि जो है ना आप अगर पिच पे खड़े होंगे, जो कोई भी प्लेयर जो है ना ऐसा प्लेयर हो जो पिच पे खड़ा होगा वो रन यकीनी तो देखें। उससे पहले आप देखें ऑस्ट्रेलिया की बैटिंग देख लें, उसके बाद इंडिया की 3 विकेटों की देख लें, वो जिस तरीके से आउट हुए हैं वो आउट हो गए। मगर उसके बाद जब ये बैटिंग करने के लिए आए, विराट कोहली जब बैटिंग करने के लिए आए, तो देखें उसने बैटिंग की है। तो
पिच के अंदर जो है ना इतना वो ज़्यादा नहीं है, मगर जो है ना जब आपको अच्छी बैटिंग करनी होगी तो जो है ना आपको पिच पे खड़ा होना पड़ेगा। इस वक्त जो है ना बॉलिंग का जहाँ तक ताल्लुक है, बॉलर के लिए सिर्फ और सिर्फ एक ही चीज़ बचाव कर सकती है, तो वो सिर्फ और सिर्फ जो है ना अपनी लाइन और लेंथ पे काम करे और लाइन और लेंथ पे बॉल करेगा, तभी उसकी बचत है। अगर जरा सी बॉल वन बाय वन मैचेस पे आ जाता है, शुरू से अभी तक मैचेस हुए हैं सर। तव्हां ॻाल्हि कई पहिरीं मैच जेका थी इंग्लैंड ऐं न्यूज़ीलैंड जो, हुनमें हिकिड़ो प्लेयर रचिन रविंद्रा जी रचिन जो असां इंटरव्यू बि ॾिठो असां, जंहिंमें हुन ॿुधायो त हुनजी जेका मदर हुई उहा उनजो फेवरेट प्लेयर राहुल द्रविड़ हुयो, हुनजे फादर जो जेको फेवरेट प्लेयर हो सचिन हुयो, त तंहिंजे लाइ हुनजो नालो रचिन रखियो वियो। ऐं हुनजो इहो बि चवणो हो त 2019 जी जॾहिं फाइनल हाराई न्यूज़ीलैंड, त मां हिकिड़े बार में वेही मैच ॾिसां पियो, मां हुते रनो हुउसि, त हुनजो बदिलो बि वरितो। डेब्यू वर्ल्ड कप मैच हुई, हुनमें हुन शानदार परफॉर्मेंस ॾिनी, सेंचुरी स्कोर कई, ऐं हुनजो जेको नालो रखियो वियो आहे जहिड़े तरीक़े सां उन खां वधीक हुन परफॉर्मेंस कई। ऐं कमेंटेटर्स बि चवनि पिया त रचिन ऐं सचिन ऐं राहुल जो कॉम्बिनेशन आहे, परफॉर्मेंस जेका आहे उहा ब्रायन लारा जहिड़ी आहे। उते वरी साॻियो वक़्तु इंडियन बॉलर आहे जेको जडेजा, सॉरी रविंद्रा जडेजा जो शिकूल आहे हुन, त हुनजे जेको पीमा जेको रचिन रखियो आहे नालो, ऐं रविंद्रा बि ठीकु रखियो आहे। रविंद्रा त उन ॾिसो बॉलिंग में बि परफॉर्म कयो आहे, त हिकिड़ो बैटिंग में जेको सर क्लास नज़र आहे। यकीनन ॾिसो तव्हां ॾिठो हूंदो त जेकॾहिं जेके न्यूज़ीलैंड अॻु में मैचिस खेॾिया आहिनि, रविंद्रा जॾहिं खां वठी आयो आहे त 7-8 नंबर ते बैटिंग करणु आयो आहे, पर इहो कप्तान ऐं कोच जी या जेका टीम मैनेजमेंट आहे उनजो बहितरीनु डिसीजन हुयो जो हुनखे इंग्लैंड जे ख़िलाफ़ु जेको आहे वन डाउन ते खेॾारे ऐं हुन खां परफॉर्मेंस वरिती वई, ऐं लाजवाब ऐं शानदार परफॉर्मेंस ॾिनी। केन विलियमसन जी गैर मौजूदगी में जेका टॉम लेथम कप्तानी कई आहे, कप्तानी के अंदरि छो जो इंग्लैंड जी जेका बैटिंग लाइनअप आहे इन पिच ते जेकर उनखे तव्हां एतिरे स्कोर ते रोकियो था त इहा वॾी ॻाल्हि आहे। यकीनन कप्तानी जो तमामु शानदार किरदारु हुयो, कप्तान जो तमामु अहम हिकिड़ो पिवटल रोल हुयो, पर जेका बैटिंग जेका कई आहे रचिन रविंद्रा ऐं डेविन कॉनवे ॿिन्ही जो वर्ल्ड कप डेब्यू हुयो, एक्सीलेंट डेब्यू, एक्सीलेंट। जी सर, इंग्लैंड वर्सेस न्यूजीलैंड जो पहला मैच है वर्ल्ड कप का, जिसमें आउटस्टैंडिंग बैटिंग की है रचिन रविंद्रा और डेवन कॉनवे। देखें, मैं इन टीमों को जो देख रहा हूँ, देखें जो न्यूजीलैंड की टीम को हम देख रहे हैं, न्यूजीलैंड की टीम में आप देख रहे हैं कि उनका विलियमसन जो है ना, जो उनका मेन प्लेयर था, जो कैप्टन है, वो वर्ल्ड कप से बाहर हो गया, मगर उनकी टीम को कोई प्रॉब्लम नज़र नहीं आ रही, क्योंकि जो है ना उनके पीछे बैकअप बहुत अच्छा है, उनका बेंच स्ट्रेंथ बहुत मजबूत है। अगर वो विलियमसन जैसे हमारे पास जो है बाबर आजम मेन प्लेयर है, इसी तरीके से विलियमसन भी उनका था। अगर हमारे यहाँ से जो है ना बाबर आजम अगर खुदा न खासा कोई प्रॉब्लम आ जाए तो आपके पास बैकअप इनके पास मौजूद ही नहीं है। जबकि न्यूजीलैंड की टीम में आप देख रहे हैं कि न्यूजीलैंड के अंदर कितना बैकअप है कि आपको महसूस ही नहीं हो रहा कि विलियमसन वहाँ पर है कि नहीं है, मगर जिस तरीके से बैटिंग जो है इंग्लैंड के खिलाफ न्यूजीलैंड ने की है, ये वही बैटिंग की है जिस तरीके से इंग्लैंड की टीम जो है टेस्ट में जो है ना स्टार्ट हो गई है कि भाई उसने जो है ना उनका मैकालम आता है और मैकालम जो उनका कोच है उसने उनको बता दिया कि भाई आपने जो है ना उसको अपना टेस्ट को आपने वनडे बनाना है, तो न्यूजीलैंड की टीम ने वनडे को जो है ना वो T20 बना दिया। तो जो उसकी कारकर्दगी है, मैं समझता हूँ न्यूजीलैंड की टीम जो है ना बहुत ही स्ट्रांगली आई है और बहुत अच्छी टीम है। सर, पाकिस्तान वर्सेस नीदरलैंड, उनमें असां हिकिड़ी शइ ॾिठी त जेका साउथ शकील जी बैटिंग हुई, साउथ शकील जो वर्ल्ड कप में अचण आई पहिरीं मैच में मैन ऑफ द मैच, डेब्यू मैच वर्ल्ड कप जी तव्हां मैन ऑफ द मैच कया। ॾिसो, उन लाइ तव्हांखे असां ॿिन्ही जेको प्रोग्राम आहे जेको वर्ल्ड कप खां अॻु में कयोसीं, उन में मूं अबिलियत ॾिनी हुई साउथ शकील खे इफ़्तिखार ते ऐं आगा सलमान ते, त उन प्रूव कयो पंहिंजो पाण खे त ही इज़ द बेस्ट जेको आहे न, मतिलबु कि जेकॾहिं इफ़्तिखार ऐं अचे थो आगा सलमान, त मां 200% जेको आहे न मुंहिंजे विझंदुसि बैलेंस में वेट विझंदुसि साउथ शकील। ॾिसो साउथ शकील ॾिसो हिकिड़ो राइट फ्रॉम द फर्स्ट बॉल, ॾिसो फ्लुएंसी जेका रन्स जी जेका फ्लुएंसी आहे हुन स्कोर बोर्ड खे रुकणु न ॾिनो आहे, स्कोर बोर्ड यको हलायो अथसि ऐं मुसलसिल हलायो अथसि, सिंगल डबल चौको, जिथे हुनखे बॉल मिलियो आहे त हुनखे लॉफ्ट कयो अथसि, उछलायो अथसि मथां मैदान ऐं मिडाव जे, यार शानदार क़िस्म जो जेको हिकिड़ो प्लेयर आहे ऐं उन पंहिंजे प्लेयर उन अॻु में परफॉर्म करे चुको आहे टेस्ट मैचिस में, पर उहो ही डिज़र्व्स टू बी पार्ट ऑफ द टीम इन ODI
ODI इवन तव्हांजी T20 में मुंहिंजी उनजी ज़रूरत आहे। सर भला फ़खर ज़मां जेकॾहिं परफॉर्म नथो करे त ज़बरदस्ती आहे छा हुनखे टीम में रखणो? ॾिसो फ़खर, ॾिसो प्लेयर्स ते पेच ईंदा आहिनि, पर ॾिसो फ़खर जी तमामु घणो वधी वियो आहे। कंसिस्टेंसी ते हाणे सवाल जा निशान आहिनि। फ़खर इनकंसिस्टेंट 3 या 4 मैच हुजनि। अब्दुल्ला शफ़ीक़ खे फ़खर ते फोकस ॾियणु खपंदी, अवलियत ॾियणु, तरजीह ॾियणु खपंदी। हाणे जेको आहे इनफ इज़ इनफ। सर क्या कहेंगे पाकिस्तान वर्सेस नेदरलैंड, जो पाकिस्तान साउथ शकील खेले हैं, फिर फ़खर जमा आउट ऑफ फॉर्म रहे इतना अरसा, फिर वो जो हारिस रऊफ़ का स्पेल था जिसमें एक ही ओवर में तकरीबन वो 3 विकेटें हो सकती थी अगर वो कैच ड्रॉप ना होता। देखिए जहाँ तक फ़खर जमान के ताल्लुक है, सर ने बिल्कुल सही बोला कि जो है ना उनके अंदर कंसिस्टेंसी है ही नहीं। वो अगर वो जो है ना 5 मैचों में जो है ना फेल होते हैं तो वो जो है ना 6 या 7वें में आके रन कर देते हैं और फिर वो दोबारा जो है टीम का ऐसा बन जाते हैं। देखिए हमें जो है ना ऐसा, ये अब्दुल्ला शफीक की जहाँ तक बात करते हैं, हमें जो है ना जेन्युइन प्लेयर खिलाने चाहिए और जेन्युइन बैट्समैन खिलाने चाहिए और जेन्युइन जो है ना वो बॉलर खिलाने चाहिए जिनकी टेक्निक वाइज जो है ना वो बहुत मजबूत है। जिस तरीके से साउथ शकील है, साउथ शकील 35 वनडे जो है वो बेंच पे बैठा बेचारा, उसके बाद उसको जो है ना आपने लिया। तो ये मुझे समझ में नहीं आता कि जो सिलेक्टर हैं उनकी आंख क्या है, जो हमारे कोचेज हैं उनकी आंख क्या कह रही है, क्या उसको उसके साथ ज्यादती नहीं होती। ये बच्चों के साथ, हमारे बच्चों के साथ ज्यादती होती है कि जो है ना बच्चों को जो है ना साथ आप जो है ना, जैसे दानी की मैं बात करूंगा, दानी को आपने पूरी दुनिया का टूर करवा दिया है, आपने कौन कौन सा मुल्क में उसको घुमाया नहीं, मगर आपने उसको मैच नहीं खिलाया। यार उसको मैच तो खिलाएं कम से कम। इसी तरीके से साउथ शकील के साथ होता, मगर इत्तेफाक की बात यह है कि ये अल्लाह ताला की तरफ से उसको एक चांस मिल गया, उसमें उसने चांस में जो है ना अवेल किया। अब उसको जो है ना अब उसको निकालना तो मुश्किल हो जाएगा, जाहिर बात है इनके लिए कोई ऐसा चीज़ होगी नहीं। मगर जहाँ तक फ़खर की बात है, जैसे फ़खर को जो है ना अभी थोड़ा रेस्ट देना चाहिए उसको, जो है ना टेक्निकी ठीक है जी, जो है ना इंटरनेशनल प्लेयर है, उसने बड़े मैच जितवाई भी हैं, अच्छी बैटिंग भी की, मगर उसको जो उसको प्रॉब्लम आ रही है उसके ऊपर जो है ना वो NCA जाए, NCA में जाकर उसके ऊपर वर्कआउट हो और वर्कआउट करके दोबारा टीम में आ जाए, ना कि आप जो है ना एक पसंद और नापसंद के ऊपर जो है आपने उसको खिलाए जा रहे थे। ये चीज़ हमारे पास ज्यादा है बहुत बड़ी। तो फ़खर जो जैसे मसला है, फ़खर जो टेम्परामेंट जो इशू आहे। फ़खर तव्हांजी जेका वॾी क्रिकेट आहे, ॾिसो 50 ओवर ऐं T20 क्रिकेट ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। सर पर 50 ओवर जी क्रिकेट में हुनजो हिकिड़े डबल हैंडेड लॻल, डबल हैंडेड ॾिसो 194 लॻल आहे। फ्लूक अची वेंदो आहे ऐं उन वक़्तु हुनजो कारकर्दगी हुई, मतिलबु कि यकीनन मुंहिंजी परफॉर्मेंस सुठी रही आहे, पर मुंहिंजे जेको आहे जेको वर्जन आहे त हिनखे फ़क़ति T20 जे लाइ रखियो वञे। वनडे जो टेम्परामेंट हिनजो न आहे। साइम अयूब अचे, साइम अयूब न, तव्हां अब्दुल्ला शफीक बेंच ते वेठो आहे, शानदार जेको आहे ॾिसो न एलिगेंट आहे, टेक्निकली साउंड आहे। अच्छा सर पाकिस्तान जी ॿी मैच आहे श्रीलंका सां, ऐं श्रीलंका सां असां अॻु में एशिया कप में हाराए चुका आहियूं मैच, ऐं श्रीलंका जेका हिन वर्ल्ड कप में पंहिंजी पहिरीं मैच खेॾी आहे हुन में साउथ अफ्रीका हुननि जे ख़िलाफ़ 3 सेंचुरियूं स्कोर कयूं आहिनि, 3 प्लेयरनि सेंचुरी स्कोर कयूं। 428 जेको वर्ल्ड कप जी हिस्ट्री में हाईएस्ट स्कोर आहे उहो श्रीलंका जे ख़िलाफ़ लॻो आहे। त छा एतिरी उन श्रीलंका खे जेका वर्ल्ड कप एशिया कप जे फाइनल में शिकस्त दी 50 रन सां त ढेर थी वई, उन खां पोइ वर्ल्ड कप में आया त हेॾे वॾे मार्जिन हिते 428 रन सुठायूं, छा इन टीम खां बि असां हाराईंदासीं? इंतिहाई मोरल डाउन आहे श्रीलंकन्स जो। पर सर वरी हुननि जेका बैटिंग कई आहे 428 जवाब में 328 रन ॾिसो उहो बैटिंग पैराडाइज विकेट हुई ऐं तव्हां वटि बॉलिंग कोन्हे का, श्रीलंकन वटि कल्ह बॉलिंग आहे ऐं बल्कि उनजो तव्हां नतीजो ॾिठो, हिकिड़ो त उन्हनि जी बैटिंग में हली जेको एशिया कप जो फाइनल हो, प्लस में तव्हांजी बॉलिंग ॾाढी कमज़ोर आहे। सो मां नथो सम्झां कि पाकिस्तान खे श्रीलंका जो मुंहिंजो मोरल इंतिहाई डाउन आहे ऐं जेकॾहिं ऑन पेपर साउथ पाकिस्तान टीम खे तमामु घणो एज हासिल आहे ऐं आई फोरसी के तमाम सुठे मार्जिन से पाकिस्तान श्रीलंका के हाराइंदो। सर नसीम शाह की जगह पे शामिल किया गया हसन अली को। हसन अली की परफॉर्मेंस जो थी अगेंस्ट नीदरलैंड, कैसे आपने उसको देखा? क्या वो कहीं ना कहीं नसीम शाह का कमबैक, नसीम शाह की जो रिप्लेसमेंट है वो सही है? मैं इसको जो है ना बिल्कुल नहीं समझता कि जो है ना आपने जब 7 से 8 महीने जो है उसको टीम में रखा ही नहीं, आपने जो है दूसरे बॉलर से जमान को रखा हुआ है, दूसरे प्लेयरों को रखा है, तो उसको अचानक आपने जब आपने 7-8 महीने एक प्लेयर को साथ लेके चल रहे होते हैं तो वर्ल्ड कप के अहम तरीन जगह पे जो है आप उसको बाहर करके आप एकदम से 8-9 महीने जो के क्रिकेट में नहीं है, पाकिस्तान टीम के साथ नहीं, आप उसको लेकर आए थे। अब आप देख रहे हैं कि जिस तरीके से उसने बॉलिंग की है, बॉलिंग जो है ना मैं तो नहीं समझता कि बॉलिंग इस कैलिबर की है। ठीक है जी, नीदरलैंड के खिलाफ उसने जैसी बॉलिंग की, मगर आप क्या समझते हैं कि ऑस्ट्रेलिया, न्यूजीलैंड और जो है ना इंग्लैंड और इंडिया के खिलाफ ऐसी बॉलिंग उसको चल सकती है? मैं समझता हूँ कि जो है ना जो लड़का आप साथ टीम लेके चल रहे हैं, जैसे कि देखिए जी एशिया कप से पहले तक हम लोग ये समझ रहे थे कि पाकिस्तान टीम बहुत अच्छी टीम है और बड़ी ही स्ट्रॉन्ग टीम है,
मगर एशिया कप में जाकर आप थोड़ी सी अच्छी टीमें आपको मिली, आपका जो है ना सारे पोल खुल गए, भाई आपकी बैटिंग भी नहीं है, आपकी बॉलिंग में भी प्रॉब्लम आ गई। देखें हम जो नंबर 1 बने हैं, हमने जो है ना ऑस्ट्रेलिया के खिलाफ मैच नहीं खेले, हमने इंग्लैंड के खिलाफ मैच खेले नहीं हैं, खेले, लेकिन BC टीम को खिला मगर वो जो टीम आई है उन्होंने भी उनको हरा दिया ना। आपने जो पोजीशन आपकी जो आई है वो आपकी आई है, बांग्लादेश के खिलाफ आपने मैच खेल लिया, आपने अफगानिस्तान के खिलाफ खेल लिया, तो इस तरीके की टीमों के खिलाफ मैच खेले। देखें हमें जो है जब हमारे जो है ना नंबर 1 टीम जो है ना, नंबर 1 टीम हम उस वक्त बोलेंगे जब आप कम से कम 5 से 6 महीने तक आप नंबर 1 रहे, तो अब हम अच्छा जी टेस्ट में आप जो है ना 3 दिन के लिए आप नंबर 1 रहे, अभी आप जो है वनडे में जो है ना 15 दिन रहे, तो ये कोई आपकी रैंकिंग नहीं है कि आप नंबर 1 रहे। नंबर 1 हम उस वक्त बोलेंगे जब आप रेगुलरली सर नंबर 1 तो काफी प्लेयर्स भी होते हैं, लेकिन जो अहम मैचों में परफॉर्म नहीं कर पाते। परफॉर्म नहीं मतलब ये देखें सर आखिरी सवाल मैं आप दोनों से लेना चाहूंगा। हमारा जो मैच है पाकिस्तान का अगेंस्ट अफगानिस्तान वो है चेन्नई में, और चेन्नई में है स्पिन विकेट। कल हमने देखा ऑस्ट्रेलिया और इंडिया का जो मैच हुआ वो भी लो स्कोरिंग मैच हुआ, स्पिन की वजह से। वहाँ पर जो जडेजा ने बॉलिंग की, कुलदीप यादव ने बॉलिंग की, और फिर वहाँ पर जो बॉलिंग करेंगे राशिद खान, नबी और दूसरे मुजीब बॉलिंग करेंगे पाकिस्तान के अगेंस्ट। और पाकिस्तान के जो टॉप के प्लेयर्स हैं वो स्पेशली बाबर भी स्ट्रगल करते हैं थोड़ा सा स्पिन के खिलाफ। तो कितना टफ हो सकता है चेन्नई में अगेंस्ट अफगानिस्तान जो पाकिस्तान मैच खेलने जा रहा है, क्योंकि कल हमने देखा लो स्कोरिंग मैच हुआ है चेन्नई में। ॾिसो इहो कंपेरिजन नथो करे सघिजे। जेकॾहिं राशिद खान आहे या तव्हांजो मुजीब रहमान आहे, ॿिया जेकॾहिं बॉलर आहिनि त पाकिस्तान वटि बि बॉलिंग आहे। ऐं पाकिस्तान जे मुक़ाबले में हुननि जा स्पिनर सुठा आहिनि। ॾिसो पाकिस्तान उन जेकॾहिं कंपेरिजन कयूं था, पाकिस्तान जी बैटिंग में डेप्थ आहे, उन्हनि जी बैटिंग में डेप्थ न आहे, सवाइ रमला गुरबाज़ जे ॿियो अहिड़ो को एॾो वॾो प्लेयर आहे कोन। त इहे अफ़गानिस्तान जो मैच हुजे या श्रीलंका जो मैच हुजे, इन में पाकिस्तान खे मतिलबु कि पाकिस्तान खे घणी मदामत न करणी पवंदी। अलबत्ता ऑस्ट्रेलिया आहे, इंग्लैंड आहे, इंडिया जे ख़िलाफ़ु तव्हांखे यकीनन पाकिस्तान खे जेको आहे न उहो मुश्किल खे बि मुंहुं ॾियणो पवंदो। पर ओवरऑल पाकिस्तान टीम में जोहर आहे, उहो मेटल आहे, सब्सटेंस ऐं कैरेक्टर आहे जो दुनिया जी कंहिं टीम खे हाराए सघनि था। सर देखें पाकिस्तान की टीम जो है ना जाहिर बात है पेपर पे भी और जो है ना वैसे भी जो है ना अफगानिस्तान से मजबूत टीम है। ठीक है, उनका जो स्पिन जो डिपार्टमेंट है वो बहुत स्ट्रॉन्ग है, क्यों तीनों बॉलर उनके बहुत अच्छे हैं। और हमारे जो बैट्समैन है ये स्पिन को अच्छा खेलते हैं। अगर पाकिस्तान देखें पाकिस्तान टीम इस वक्त जो है जो वर्ल्ड कप में गई है, इसको एक कॉन्फिडेंस के साथ एक बड़ा मैच जीतना है, उसके बाद आप इसका रूप जो है ना चेंज देखेंगे। तो अगर ये अभी जैसे कि नीदरलैंड के खिलाफ इसने मैच खेला, ठीक है जी मैच खेला, अच्छा मैच खेला, अच्छे मार्जिन से जीत गया। अब एक जैसे अफगानिस्तान से मैच है, श्रीलंका से मैच है, ये भी मैच जीत जाएंगे इंशाल्लाह ताला। अगर पाकिस्तान जो है बड़ी टीमों के खिलाफ अगर एक अच्छा मैच जीत जाता है, बड़ा ही फाइटिंग मैच, आप इसका रूप जो है ना बिल्कुल चेंज हो जाएगा इंशाल्लाह ताला। जो है ना मैं समझता हूँ कि बैटिंग पाकिस्तान की इतनी हल्की नहीं है कि जो है ना हम जो है ना 300 से अबव 350 रन बना सकते हैं। आपका ये कहना है कि 14 अक्टूबर को जो मैच होने जा रहा है उसके बाद पाकिस्तान का पता चल जाएगा पाकिस्तान कहाँ जा रहा है। बिल्कुल आपको जो है ना बिल्कुल जो है ना सही कह रहे हैं आप। उसके बाद जो है ना क्योंकि वो मैच जो भी टीम हारती है वो बिल्कुल बैठ जाती है। हमने देखा पाकिस्तान को हराया भारत ने, और अब भारत इस वक्त जिस तरीके से परफॉर्म कर रहा है, एशिया कप में उन्होंने पाकिस्तान को शिकस्त दी। देखें ये वाली बात तो नहीं कि जो है ना उसका पता चल जाएगा भाई आगे क्या हो रहा है, क्योंकि एक मैच आपको इंडिया से जीतने के बाद जो है और हारने के बाद ऐसा नहीं हो सकता कि आपकी टीम जो है आगे न बढ़ सके। उसके बाद आपके पास जो है ना ये वर्ल्ड कप ऐसा है कि इसके अंदर जो है आप जो है ब्लफ तरीके से नहीं जीत सकते कि जो है ना आपने किस्मत आपको ले जाएगी जो है ना सेमीफाइनल या फाइनल। आपको सब टीमों के साथ खेलना है और आपको पूरा उसको भी पूरा चांस मिलेगा और आपकी टीम को भी पूरा चांस मिलेगा, तब वही टीमें जाएंगी जो और पाकिस्तान को ये भी चाहिए कि हर मैच अच्छे मार्जिन से जीते, क्योंकि आखिर में चौथी और पांचवी टीम का जो मुकाबला होता है वो रन रेट भी आता है। सर 92 जो वर्ल्ड कप साॻियो फॉर्मेट हुयो सर वठूं था शॉर्ट ब्रेक, ऐं शॉर्ट ब्रेक खां पोइ जॾहिं असां वापसि सिंध प्रीमियर लीग जे हवाले सां पाण ॻाल्हि कंदासीं। नाज़रीन त वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ।
वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं था। हाणे ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध प्रीमियर लीग जे हवाले सां। सिंध प्रीमियर लीग जेका जल्दी शुरू थियण वारी आहे, जेका जॾहिं अनाउंस थी त सिंध प्रीमियर लीग थींदी, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे टीमूं ठाही वियूं, त उन वक़्तु सिंध जा जेके नज़रअंदाज़ थियल रांदीगर आहिनि उन्हनि में ख़ुशीअ जी हिकिड़ी लहर अची वई त शायदि हिन भेरे असां सिलेक्ट थींदासीं ऐं असां जल्द हिकिड़ी वॾी लीग खेॾी करे जॾहिं उहा टीवीअ ते ऑन एयर थींदी, असांजी परफॉर्मेंस दुनिया जे साम्हूं ईंदी, त शायदि असां पाकिस्तान जी नुमाइंदगी करे सघंदासीं। पर कहिड़ी ख़बर हुई त जॾहिं ड्राफ्ट थींदा ऐं ड्राफ्ट खां पोइ जेके टीमूं अनाउंस थींदी उन में पाकिस्तान इहा जेका सिंध प्रीमियर लीग आहे उन में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जा जेके परफॉर्मर आहिनि उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वेंदो ऐं उन्हनि खे न सिलेक्ट कयो वेंदो। कहिड़ा कहिड़ा शहर आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा प्लेयर आहिनि जेके नज़रअंदाज़ थिया आहिनि, पाण उन ते डीपली ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन ते ॻाल्हि ॿोल करण लाइ असां वटि हिन वक़्तु स्टूडियो में मौजूदु आहे परवेज़ चांडियो साहिबु, जंहिंजी सिंध जे क्रिकेट ते तमामु गहरी नज़र आहे। असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे सर, वॾी महिरबानी। उन सां गॾु मज़हर एवान साहिबु असां गॾु मौजूदु आहे, जॾहिं त टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे जुनैद मेमून साहिबु, जंहिंजी बि सिंध जी क्रिकेट ते तमामु गहरी नज़र आहे। तव्हां टिनि जी महिमाननि जी वॾी महिरबानी। सभ खां पहिरां जुनैद जी तरफ़ हलूं था। जुनैद, कीअं था ॾिसो सिंध प्रीमियर लीग जॾहिं अनाउंस थी त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जा जेके रांदीगर आहिनि उन्हनि में हिकिड़ी ख़ुशीअ जी लहर आई त असां हाणे सिंध प्रीमियर लीग खेॾंदासीं ऐं असांखे जेको आहे टीवीअ ते ईंदासीं, असांजी परफॉर्मेंस सॼी दुनिया जे साम्हूं ईंदी ऐं असां मिनट पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदासीं। पर कहिड़ा कहिड़ा प्लेयर आहिनि जेके सिलेक्ट थियणु घुरिजनि हा, नज़रअंदाज़ थिया आहिनि ऐं ओवरऑल जेका सिंध प्रीमियर लीग थी रही आहे, कीअं था ॾिसो तव्हां हिनखे? सर, सभ खां पहिरीं त वॾी महिरबानी, तव्हां मूंखे लाइन ते वरितो। बिल्कुलु सिंध प्रीमियर लीग जंहिं महिल अनाउंस थी त इहो ई जेके तव्हां ॻाल्हि कई त बिल्कुलु तमामु घणो इंतज़ार हो सिंध जे रांदीगरनि खे। त वॾे वक़्त खां पोइ हिकिड़ो मौक़ो आयो त जीअं सिंध जा रांदीगर कंहिं प्लेटफॉर्म ते परफॉर्म कनि हा। ऐं सिंध प्रीमियर लीग जो जंहिं महिल आयो त ओॾी महिल इहो ई महसूसु थियो पियो त शायदि माफ़ कजो इंटीरियर सिंध जे रांदीगरनि खे ई मौक़ो मिलंदो। त शुरू में ई मूं पंहिंजो हिकिड़ो ख़दशो ज़ाहिर कयो त अगरि कराची हिन में इंक्लूड हूंदो त कराची जो हिसो तमामु घणो हूंदो आहे, पोइ असांजो जेको अंदरूनी सिंध आहे उहो रहिजी वेंदो आहे। त पहिरीं त इहो ई हुननि बि इहा ॻाल्हि कई पिए त माफ़ कयो थोरो, हुननि बि इहा ॻाल्हि कई पिए त अगरि जेकर टीमूं जेकर मालिकान हितां जा न वठंदा, ॿाहिरियां वठंदा, त पोइ रांदीगरनि खे मौक़ो घटि मिलंदो। ऐं इहो ख़दशो सही साबित थियो। असांजे सिंध मां कंहिं बि टीमूं न वरितियूं, जंहिंजे करे जेके टीमुनि जा मालिकान आहिनि उहे सभु पंजाब मां आया आहिनि ऐं पंजाब जा घणो करे स्टेक होल्डर आहिनि जिन टीमूं वरितियूं आहिनि। त लाज़मी ॻाल्हि आहे, हिन जो तमामु घणो नुक़सानु थियो। तव्हां रांदीगरनि जो पुछो, रांदीगर हैदराबाद रीजन, लाड़कान रीजन जा जेके बि नाले वारा रांदीगर आहिनि, तक़रीबन उन्हनि मां हिकु ॿ को बि रांदीगर सिलेक्ट कोन थियो आहे। हा, तक़रीबन उन मां हिकु या ॿ अगरि अंडर 23 कैटेगरी में ॾिसजे त उन्हनि जी सिलेक्शन थी आहे। उनखां अलावा को बि नाले वारो रांदीगर जिन जूं असांखे उमेदूं हुयूं त हैदराबाद रीजन, लाड़कान रीजन में जेके बि रांदीगर, अगरि हैदराबाद रीजन तव्हां ॻाल्हि कयो था त आसिम महमूद हो, साद खान हो, उनखां अलावा रिज़वान महमूद हो, दानियाल राजपूत हो, त हिकु तवील फ़हरिस्त आहे। जवाद भट्टी हो, काशिफ भट्टी हो, हर काफ़ी रांदीगर हुआ जिन जी उमेद हुई त उहा हैदराबाद रीजन मां इहे लाज़मी सिलेक्ट थींदा सिंध प्रीमियर लीग में। अगरि लाड़कान रीजन जी ॻाल्हि कयो था त फराज़ अज़ीज़ हो, पंहिंजो आमिर ब्रोई हो, पंहिंजो कलोड़ो साहिबु जेको आहे पंहिंजो उहो हो, मुश्ताक कलोड़ो साहिबु हो। त काफ़ी की तवील फ़हरिस्त आहे। आमिर थहीम हो, अली असगर हो, इहे उहे प्लेयर आहिनि जेके टॉप लेवल ते परफॉर्म कंदा, फर्स्ट क्लास लेवल ते परफॉर्म कंदा। त इन्हनि जी त माना पक हुई, गारंटी हुई त इहे लाज़मी सिलेक्ट थींदा। पर जंहिं महिल टीमूं अनाउंस थियूं, टीमूं असां ॾिठियूं त असां ख़ुदि परेशान थी वियासीं त हीउ छा थियो। असल में जंहिं महिल टीमूं असांजे त कंहिं बि न वरितियूं त इहा त उमेद हुई त माना एतिरी ज़्यादती थींदी। पर इहो आसरो त यार सिंध कैटेगरी में कुझु न कुझु रांदीगर सिलेक्ट थींदा। पर सिंध कैटेगरी में अगरि नज़र दौड़ाइजे थी त असांजो को बि टैलेंट उते जेको रियल टैलेंट आहे उहो नज़र नथो अचे। जेके कुझु छोकिरा सिलेक्ट थिया आहिनि उहे बि अगरि चइजे त मतिलबु मेरिट जी चइजे त लताड़ थी आहे त उन में कुझु ग़लति न थींदो। कुझु प्लेयर अहिड़ा आहिनि जेके मेरिट ते सिलेक्ट थिया आहिनि, अदरवाइज़ जेके प्लेयर थिया आहिनि कुझु प्लेयर उहे बि। अच्छा जुनैद, मां तव्हांखे हिते इंटरप्ट कंदुमि। जेकॾहिं सिंध जा प्लेयर टीमुनि में सिलेक्ट न आहिनि थिया त कहिड़ा प्लेयर आहिनि जेके मुख़्तलिफ़ टीमुनि में जेके सिंध जे नालनि सां टीमूं आहिनि, बेनज़ीराबाद, लालसा या पोइ खैरपुर, लाड़काना, जेके असांजे सिंध जे शहरनि जे नालनि सां टीमूं आहिनि, उन्हनि में केरु आहिनि जेके रांदीगर खेॾनि पिया? साईं, अगरि तव्हां टीमुनि ते नज़र दौड़ाईंदव त तव्हांखे लॻंदो शायदि PSL वारियूं टीमूं ई आहिनि। तव्हांजो गोल्ड कैटेगरी थी, जेका आइकॉन कैटेगरी थी, उनमें तव्हांजो गोल्ड कैटेगरी थी, प्लैटिनम कैटेगरी थी, उन में त टोटल तव्हांजा उहे ई रांदीगर आहिनि जेके PSL में तव्हांखे नज़र ईंदा आहिनि।
सिल्वर कैटेगरी ऐं जेका इमर्जिंग कैटेगरी जेका अंडर 21 कैटेगरी हिननि रखी इमर्जिंग हर टीम में 2 प्लेयर सिलेक्ट थींदा उहे त टोटल पंजाब सिलेक्ट थियो आहे एतिरे हद ताईं जो हिननि माना जीअं अब्दुल रज़ाक थियो उन पंहिंजो पुटु सिलेक्ट कयो मिसबाह हक़ थियो उन पंहिंजो पुटु सिलेक्ट कयो हिननि पंहिंजा पुट ऐं दोस्त बि सिलेक्ट कया आहिनि ठीकु आहे हाणे अचो अंडर 23 कैटेगरी जेका सिंध कैटेगरी हुई उन में पको ई त छोकिरा सिलेक्ट थींदा अगरि अंडर 23 कैटेगरी ते नज़र दौड़ाइजे थी त चंद छोकिरा जेके 5-6 छोकिरा आहिनि जेके या 7-8 छोकिरा खणी चइजे 30 मां उहे सिलेक्ट थिया आहिनि उहे बि अगरि चइजे त उहे जे उमेद जिन छोकिरनि जी उहे कोन थिया आमिर सईं ॾिसो तव्हां हींअर पूरे पाकिस्तान में सीनियर डिस्ट्रिक्ट में बि टॉप विकेट टेकर हो उनजे बावजूदि बि उनखे मुंतखिब न कयो हालांकि आमिर सईं थियो रिज़वान महमूद हैदराबाद में थियो इहे उहे प्लेयर हुआ जेके अंडर 23 में टॉप परफॉर्मर हुआ उनखे अलावा बि काफ़ी तवील फ़हरिस्त आहे मुस्तफ़ा नासिर ॾिसो अब्दुल रहमान ॾिसो इहे उहे प्लेयर आहिनि जेके माना तव्हां ख़ुदि चवंदव त यार इहे प्लेयर त मतिलबु अंडर 23 कैटेगरी में त इन्हनि जो हक़ आहे उनखे अलावा सिल्वर कैटेगरी में बि अगरि ॾिसिजे त जेतिरा बि नाले वारा रांदीगर हुआ असांजा जेके अंडर 23 खां मथे कैटेगरी हुन में असांजे जेतिरा बि नाले वारा प्लेयर हुआ आमिर बिरोई चओ या जेके बि प्लेयर हुननि सभिनी सिल्वर कैटेगरी में अप्लाई कयो त सिल्वर कैटेगरी में हिकु बि रांदीगर सिलेक्ट कोन थियो हिननि मां त इन मां सोचियो त हुननि जी असल में जिन टीमूं वरितियूं उन्हनि जी प्रायोरिटी कोन्हे त असां सिंध जे टैलेंट खे प्रोमोट कयूं उन्हनि जी प्रायोरिटी इहा ई आहे त मिसाल जीअं हिकिड़ी टीम हुई मीर बुखास जी उहा आख़िरी टाइम ताईं बि मीर बुखास जे नाले ते हिकिड़ो ॾींहुं अॻु में हुनजो नालो तब्दील थियो त उहा ख़ैरपुर जी टीम थी वई ऐं ख़ैरपुर जो हेड कोच ओॾी महिल अनाउंस थियो आकिब जावेद आहे जंहिंमां इहो तासुर थो मिले त इहा टीम बि लाहौर कलंदर जे ज़ेरे सां अची वई ॾिठो वञे त PSL जूं जेके टीमूं आहिनि उन्हनि जे ई मालिक आहिनि तक़रीबन उन्हनि जिन ही टीमूं वरितियूं आहिनि ही हिकिड़े हिनखे प्रैक्टिस जे सेशन ते यूज़ कंदा त PSL जा जेके असां इमर्जिंग प्लेयर आहिनि असां उन्हनि खे हिते मौक़ो ॾियूं अॻियां वरी पोइ PSL में त मतिलबु सिंध खे जेको प्रीमियर लीग जेको असांखे उमेद हुई उहा सॼी ख़तमु थी वई रुगो असांखे इहो नज़र पियो अचे त मतिलबु पंजाब जा प्लेयर ऐं जेको एज़ यूज़ुअल हमेशह थींदो आहे इन में पहिरीं ग़लती असांजी जो असांजे कंहिं बि तव्हां स्टेक होल्डरनि कंहिं बि असांजे कम्यूनिटी बिज़नेस कम्यूनिटी चओ पॉलिटिकल कम्यूनिटी चओ कंहिं बि टीमूं कोन वरितियूं ॿी ग़लती ॿियो ॾोह हुननि जो हुननि माना सिंध प्रीमियर लीग जे नाले ते बि मतिलबु टीम वठी करे असांजे रांदीगरनि खे मौक़ो कोन ॾिनो अच्छा ये सिंध प्रीमियर लीग जेका थी रही आहे सिंध हुकूमत जे तावन सां ई थी रही आहे त सिंध हुकूमत जेके MPs MNs जा जेके मिनिस्टर आहिनि छा उन्हनि को बि क़दम न खयो त सिंध जा जेके रांदीगर आहिनि उहे सिलेक्ट थियनि असल में गवर्नमेंट ऑफ सिंध खे पहिरियों कमु करणो ई हो त जीअं हिननि सिंध प्रीमियर लीग सां ऐलान कयो हिननि खे जेके स्टेक होल्डर लोकल स्टेक होल्डर इंटीरियर सिंध जा या सिंध जा हुआ उन्हनि खे हिकिड़ी मीटिंग करे असांखे जेके बि रीजन जा या डिस्ट्रिक्ट जा नुमाइंदगान हुआ अगरि उन्हनि खे लॻे थो त उन्हनि में उन्हनि खे एतबार कोन पर हुननि खे जिन में बि एतबार हो सखर जो लाड़काणे जो दादू जो मटियारी जो हैदराबाद जो जेके बि हुननि खे जेके वेझा हुआ उन्हनि खे घुराए करे हिकिड़ो हुनजी मीटिंग कराईंदा ऐं हुननि खे इन्वॉल्व कंदा तव्हां ॾिसो पहिरें ॾींहं खां वठी सिंध प्रीमियर लीग में हिकु बि माण्हू ऑफिशियल जेके प्रॉपर ऑफिशियल आहिनि क्रिकेट कराइण वारा असांजे सिंध जा ख़ासि तौर ते इंटीरियर सिंध जो हिकु बि ऑफिशियल तव्हांखे नज़र न ईंदो जीअं सिंध प्रीमियर लीग शुरू थी यकदमि अब्दुल रज़ाक मिसबाह लॻ टोटल पंजाब इन थी वियो इवन तव्हां सोचो सिंध जो क्रिकेटर त न आहे सिंध जो एम्पायर बि न आहे सिंध जो ऑफिशियल बि न आहे सिंध जो स्कोरर बि न आहे सिंध जो मतिलबु केर बि न आहे टोटल सम्झो त सिर्फ़ु नालो सिंध जो आहे ऐं शायदि सिंध जे नाले ते हिकु या ॿ छोकिरा खे खेॾे बि वञनि सिंधी पर उन खां अलावा अदरवाइज़ का बि शइ न आहे टोटल जेको प्लेटफॉर्म हो उहो हाईजेक थी वियो पंजाब जा जेके लाज़मी ॻाल्हि आहे उन्हनि पैसो ख़र्च कयो आहे हू छो ॿिए जा ख़ैरख़्वाह थींदा हू पंहिंजनि जी ख़ैरख़्वाह थींदा त असांजो जेको हिकिड़ो असांजो सुनहरी मौक़ो हो जंहिंमां असां भरपूर फ़ाइदो वठूं हा उहो असांजो पहिरें ॾींहं खां हाईजेक थी वियो वॾी महिरबानी जुनैद साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ सर अञा बि मौक़ो आहे सिंध प्रीमियर लीग जो नालो हटाए करे पंजाब प्रीमियर लीग रखी छॾियो मां इंतिहाई तकलीफ़ जे आलम में आहियां जॾहिं खां वठी कल्ह ड्रॉपिंग वारो मरहलो थियो आहे ऐं मूंखे जेका ॼाण मिली आहे हीउ सॼो असांजे हुड मेकिंग आहे असांजे मुंहं में जेको असांजे अखियुनि में सुरमो पाइण जी कोशिशि आहे ॾिसो मूंखे शदीद क़िस्म जा जेके आहिनि से कंसर्न्स आहिनि कंसर्न्स इहे आहिनि त जॾहिं मूंखे मतिलबु तमामु क़ाबिल ज़रियनि मां पतो पियो आहे त जेका प्रीवियस हुकूमत सिंधी उन सिंध प्रीमियर लीग जी एडमिनिस्ट्रेशन खे 10 करोड़ रुपया ग्रांट ॾिनी आहे उहो 10 करोड़ ग्रांट उन्हनि जे ख़ानदान जी मिल्कियत हुई जो जेका उन्हनि ईअं हथ हिकिड़े हथ सां ॾेई छॾी ऐं ॿियो सिंध प्रीमियर लीग जी जेका हेरार्की छा आहे उन्हनि जी जेका उन्हनि जी फॉर्मेट छा आहे हींअर ताईं साम्हूं न अची सघियो आहे
सभ खां पहिरीं त मां जेको हींअर केयर टेकर चीफ मिनिस्टर आहे उनखां मुतालबो कंदुसि त जेकॾहिं इहा ग्रांट 10 करोड़ ॾिनी वई आहे त इहो पब्लिक एक्सचेकर आहे उनजी फौरन जेको आहे सो उनखे प्रोप कयो वञे ऐं उनजी ऑडिट कई वञे त कहिड़े मद में उन्हनि खे जेका सिंध प्रीमियर लीग जी इंतिज़ामिया खे 10 करोड़ कहिड़े मद में ॾिना विया आहिनि। ऐं ॾिसो हीअ असीं ॿार न आहियूं, असीं सम्झूं था त जेके नाला जेके पस मंज़र में नाला आहिनि जेके एक्चुअल स्टेक होल्डर आहिनि मां उन्हनि खे सुञाणा थो चङी तरह, उहो उन्हनि जो वक़्तु ईंदो उन्हनि जो हिसाबु थींदो उन्हनि जो जेको हिननि सिंधी जी क्रिकेटरनि जे बचनि सां जेको हुननि जेका नाइंसाफ़ी कई आहे उहो मां अॻिते हली उन्हनि खे वाइखो कंदुसि, ज़रूरु वाइखो कंदुसि, पर मां फ़िलहालु सिंध हुकूमत खां जेका केयरटेकर गवर्नमेंट आहे खां रिक्वेस्ट कंदुसि त हीअ जेके 10 करोड़ जो जेको ग्रांट ॾिनी वई आहे कहिड़े मद में ॾिनी वई आहे। ऐं असीं सभु सॼी गेम सम्झूं था, तव्हीं सियासतदान जेको आहे पंहिंजे पाण खे सम्झो था त तव्हां श्रूड आहियो, तव्हां एस्ट्यूट आहियो, तव्हांजे वक़्तु अचण ते तव्हांजा पोल वाइखा कबा। सर सिंध प्रीमियर लीग जीअं ई अनाउंस थी त असांखे हिकिड़ो उमेद थी त सिंध जा जेके रांदीगर आहिनि जीअं असां पहिरां 70-72 सालनि खां ॾिठो त को बि सिंधी पाकिस्तानी टीम ताईं न पियो पहुचे, पर मुश्किल सां हिकु ॿ पहुता ऐं उनखां पोइ सिंध प्रीमियर लीग अनाउंस थी त हिकिड़ी ख़ुशी जी लहर अची वई। ज़ाहिर आहिनि शाहनवाज़ राणी खां पोइ त असांजा जेके ॿिया प्लेयर आहिनि उहे बि साम्हूं ईंदा ऐं उहे टीवीअ ते अची खेॾंदा, पंहिंजी परफॉर्मेंस ज़रिए पाण मञराईंदा, पर हिकिड़ो प्लेयर सिलेक्ट न थियो। कयो न त मुंहिंजे लाइ शॉक, तव्हां सची पुछो त मेंटल शॉक में आहियां मां। ऐं मूंसां गॾु न फ़क़ति मां इन कैफ़ियत मां गुज़र रहियो आहियां, पर मुंहिंजा सभु दोस्त जेके ऑर्गेनाइज़र आहिनि जेके क्रिकेट सां जुड़ियल आहिनि ऐं स्पेशली प्लेयर्स जिन सां नाइंसाफ़ी थी आहे, यकीन कयो त उन्हनि जो दर्द, उन्हनि जो तकलीफ़ मां सम्झी सघां थो। मूंखे पूरो अहसासु आहे त उन्हनि सां इंतिहाई नाइंसाफ़ी थी आहे ऐं यकीन कयो त हीउ लम्हो जेको आहे मुंहिंजे लाइ एटलीस्ट मां नॉर्मल फीस पाण खे महसूसु न पियो कयां। सर क्या कहेंगे, सिंध प्रीमियर लीग और सिंध के जो बच्चे हैं वो जो परफॉर्मर हैं वो किसी भी टीम का हिस्सा नहीं है? हाँ, बहुत शुक्रिया। देखें जो है ना, जब आपने जो है सिंध प्रीमियर लीग का नाम जो है ना सिंध से जोड़ा है तो इसका मकसद ये है कि सिंध के बच्चों के लिए क्रिकेट होनी चाहिए, ना कि आपने जो ना पंजाब से उठा लिए KPK से। हम नहीं ये कहते कि पंजाब से आप लड़का न लें KPK से, वो भी हमारे मुल्क का ऐसा, मगर आपने सिंध प्रीमियर लीग का नाम रखा है तो इसका मतलब है कि ये जो प्रीमियर लीग होनी चाहिए सिंध के बच्चों की और सिंध के क्रिकेट की फलाह बहबूद करनी चाहिए और सिंध की क्रिकेट को ऊपर लेकर आने के लिए इसका मकसद ये रखा गया था। हम सब ये समझ रहे थे कि ये इसलिए रखा गया है कि ताकि जो है ना कि सिंध की जो क्रिकेट है वो जो है ना और ज़्यादा आगे निकल जाए। इसमें जो लड़के जो हैं आएंगे इनको माली फ़ायदे भी हो जाएंगे। जो अंडर 19 से लड़के जो है सीनियर डिस्ट्रिक्ट में आ रहे हैं, जो कायदे ट्रॉफी खेल रहे हैं, जो इंटरनेशनल क्रिकेट खेलते हैं, ये सारे एक साथ हो जाएंगे। उसके बाद जो है ये लड़के जो है इनको एक TV पे आने का मौका मिलेगा। एक जो है जो लोग जो सेलेक्टर जो हैं वो इनको देख लेंगे कि भाई किस तरीके से खेलते हैं, तो इस तरीके से इनका कॉन्फिडेंस लेवल बहुत ज़्यादा बढ़ता है। और इस तरीके से जो है ना जो हमारे जो है जो देही इलाके हैं, छोटे इलाके अंदरूनी सिंध के, तो उनके बच्चों को एक जो है एक होप मिलती और उस तरीके से जो है ना वो लड़के जो है क्रिकेट और ज़्यादा खेलते, इंटरनेशनल क्रिकेटर के साथ आते। हम ये कहते हैं कि जी आपने ठीक है जी इंटरनेशनल क्रिकेटर लेने थे, बेशक आपने इंटरनेशनल क्रिकेटर सिर्फ आप पूरे पाकिस्तान से लेते और जो बाकी जो है जो अंडर 19 के लड़के थे और सीनियर डिस्ट्रिक्ट के जो ओवर एज हो गए थे, जो इस वक्त जो है ना फर्स्ट 11 सेकंड 11 खेलते हैं, आप उन लड़कों को लेते। तो इस तरीके से जो है कम्बिनेशन बनता। देखिए हम लोग ये जो सिंध प्रीमियर लीग का जब ऐलान हुआ, एग्जाम्पल जो लाड़काना के बच्चे हैं, जो छोटे बच्चे जो इस वक्त देख रहे हैं बड़ों को, वो जब देखेंगे सिंध प्रीमियर लीग हो गई, लाड़काना की टीम में लाड़काना का बेस्ट प्लेयर नहीं है, नवाब शाह की टीम में नवाब शाह का बेस्ट प्लेयर नहीं है, अब काशिफ भट्टी है फर्स्ट क्लास में 400 विकेटें हैं उसकी, वो टीम में नहीं है, तो क्या उन पे असर पड़ेगा? देखें मैं यही इसी तरफ आ रहा था। देखें जब जो है आपने लड़काना का नाम रख दिया, खैरपुर का नाम रख दिया, कम से कम टॉप प्लेयर तो वहां का रखे, और हैदराबाद का नाम, तो जब हैदराबाद में हैदराबाद के लड़के नहीं होंगे, खैरपुर में खैरपुर के लड़के, तो वहाँ के लोगों को इंटरेस्ट क्या होगा? उनका तो कोई इंटरेस्ट नहीं है। इसका मतलब ये कि आपने पैसा कमाने के लिए जो है ना ये चीज़ की है और आप पैसा जो है ना जो भी फ्रेंचाइजर हैं वो पैसा कमा रहे हैं, वो क्रिकेट के लिए कोई काम नहीं कर रहे। इसका मकसद ये हम सब सिंध हुकूमत खे जेकॾहिं सिंध जे लाइ कुझु करणो हो त हीउ हिकिड़ो बहितरीनु मौक़ो हो त सिंध जो हिकिड़ो प्लेयर जेको पाकिस्तान जे लाइ टिनी फॉर्मेट्स में पाकिस्तान जी नुमाइंदगी कई आहे उहा ज़ाहिद महमूद खे जे लाइ जॾहिं बि सिंध प्रीमियर लीग जो को इवेंट थिए पियो त हुते हुनखे घुरायो वञे, हुनजे मान में का तकरीब कराई वञे, हुनखे मतिलबु हिमथायो वञे।
या इवन के हुनखे हिकिड़ो आइकन प्लेयर करे, जीअं मुख़्तलिफ़ टीमुनि में आइकन प्लेयर्स आहिनि त हुनखे आइकन प्लेयर करे कंहिं टीम में खयो वञे, हुनखे गोल्ड कैटेगरी ॾिनी आहे, चलो कीअं न कीअं मिड़ई हुनखे सिलेक्ट कयो वियो आहे त जीअं हिकिड़ो सुठो वॾो प्लेयर आहे हुनखे सिलेक्ट कयो वञे, पर पाकिस्तान जे लाइ टई फॉर्मेट्स खेॾंदड़ हुनखे बि ओतिरी इज़त न आहे मिली जेतिरी मिलणु घुरिजे हा। ॾिसो ज़ाहिद जी ॻाल्हि यकीनन ज़ाहिद आइकॉन प्लेयर जी हुनखे स्टेटस मिलणु खपंदो। हिते ॾिसो ही ख़्वाबनि जो जेको आहे न क़तल आम थियो आहे, नौजवाननि जेके क्रिकेट में जिन सालनि खां वठी जेको आहे वीचारा महिनत पिया कनि, उन्हनि जे ख़्वाबनि जो क़तल आम थियो आहे ऐं इहो क़तलेआम आहे जो हिसाब किताब ज़रूरु थींदो। सर बस टाइम तमामु घटि आहे, आख़िर में सिंध हुकूमत लाइ छा पैगाम? ॾिसो सिंध हुकूमत ही जेका मौजूदा सिंध हुकूमत आहे जंहिंजे केयरटेकर मक़बूल बाकर रिज़वी साहब जो जस्टिस रिटायर्ड जस्टिस आहिनि, उनखां इहा ई अपील आहे त हिन अगरि गवर्नमेंट ऑफ सिंध प्रीवियस गवर्नमेंट ऑफ सिंध जेकॾहिं 10 करोड़ सिंध प्रीमियर लीग जी इंतज़ामिया ॾिना आहिनि त उनजो एहसाब थियणु खपंदो आहे, उनजो उनखे अकाउंट फॉर थियणु खपंदो आहे, उहो कहिड़े मत में ॾिनो वियो आहे, उनजा छा कंडीशन्स आहे, छा प्री रिक्विज़िट्स हुआ, उहे सभु सॼी सिंध जे साम्हूं अचणु खपनि। ॾिसो सिंध जे हिकिड़े प्लेयर जेको बि इवेंट थिए पियो SPL जो सिंध प्रीमियर लीग जो, हुन में नासिर शाह साहब पाण बीठो, मुर्तज़ा वाज़ साहब पाण बीठो, अरबाब लुत्फ़ुल्लाह साहब पाण बीठो, उन्हनि जे लाइ छा चवंदो? ॾिसो मूं चयो न इहे काफ़ी किरदार आहिनि जेके वक़्तु अचण जे वाइखा कबा ऐं इन्हनि जो मुहासिबो थींदो, इन्हनि खे कोन छॾियो वेंदो। ही अर्ज़ु कयो न त ही तमामु इंतिहाई वॾी नाइंसाफ़ी आहे। ॾिसो तव्हां जुनैद बार जेको आहे हैदराबाद रीजन जा नाला कया, हुनमें ॾिसो हारिस ख़ानदादा कोन्हे को, तव्हांजो सखर इसरार कान्हे को, तव्हांजो मुश्ताक जेको आहे मुश्ताक कलोड़ मिसिंग आहे, तव्हांजो आमिर थई मिसिंग आहे, इम्तियाज़ लिगारी यार आइकन प्लेयर आहे तव्हांजो T20 जो, पंजाब ताईं हुनखे 20-30,000 40,000 मैच लाइ घुराईंदा आहिनि। शहदादपुर जा 3 प्लेयर मंगसी आहे, रज़ा मंगसी आहे, हुते बाबू बिरोही आहे, तव्हांजो अदब मंगसी आहे, उन्हनि जी तव्हां परफॉर्मेंस ॾिसो यार, शानदार परफॉर्मेंस आहे उनजी T20 में। T20 ब्रांड आहिनि, उन्हनि प्लेयरनि जो ॾोह इहो आहे त सिंध सां तालुक़ु रखनि था ऐं न फ़क़ति सिंधी प्लेयर बि जेके कराची में रहंदड़ जेके प्लेयर आहिनि उहे बि सिंधी आहिनि, उन्हनि जो बि हक़ु हुयो, उन्हनि जो हक़ु मारियो वियो आहे ऐं ही जेको सिलसिलो आहे मां पूरी सिंध खे रिक्वेस्ट कंदुसि त SPL जो मुकमिल बाइकाट कयो वञे ऐं असीं मां जेके बि क्रिकेट सां जुड़ियल जेके ऑर्गेनाइज़र आहिनि, उस्ताद सलमान मीरानी आहे, मीर हैदर डाटपुर आहे, लाला तनवीर आहे, रियाज़ अब्बासी आहे, ख़ालिद रुस्तमानी आहे, जेके नाला मूंखे रहिजी वञनि था, मां सभिनी खे खैरपुर जा दोस्त आहिनि, जकबा जा दोस्त आहिनि, उन्हनि सभिनी खे रिक्वेस्ट कंदुसि त मां कराची में वेठो आहियां, मां मेज़बानी करण लाइ तयारु आहियां, को बि मुज़ाहिरो आहे, प्रेस कॉन्फ्रेंस आहे, एहतजाज आहे, मां ख़िदमत में हर वक्त तैयार आहियां। बड़ी मेहरबानी परवेज़ चांडियो साहब, मज़हर साहब, बहुत शुक्रिया प्रोग्राम में वक्त देने के लिए। नाज़रीन, इन सां असांजे प्रोग्राम स्पोर्ट्स बॉक्स जो वक्त पंहिंजी पुॼाणे ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।